ॾिसो न केॾी केॾी ख़ूबसूरत जेको आहे सो कहाणी आहे ऐं उन में जेको आहे असांजे ॾातारनि जी ख़बर थी पवे, असांजे उन फ़क़ीरनि जी ख़बर थी पवे, उन सिंध जे कल्चर जी ख़बर थी पवे त माना खोटूं टोटूं जेके हुयूं उहे हीअं जेको आहे सो माण्हू भरींदा हुआ। पर असांजा आम माण्हू में बि आम माण्हू जेको आहे उहो फ़क़ीर आहे, उहो जेको बेवस आहे, जेको नादार आहे, जेको पिनी पंहिंजो गुज़र करे थो या जेको पोरियो करे थो, पोइ बि पूरत नथी पवे, पोइ बि उन्हनि जी हालत जेका आहे वरी फ़क़ीरनि जहिड़ी हालत थी पवे। ऐं लतीफ़ साईं उन्हनि जो जेके उणायूं, उन्हनि जूं जेके कमज़ोरियूं जेके आहिनि उन्हनि जो बि ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन ज़माने में हिकिड़ा फ़क़ीर हुआ, उहे जेको आहे सो विया थिए उन वक़्तु ॼाम सपड़ चोटाणी सिंध जो जेको आहे सो इहो ॾातार रहियो आहे ऐं सखी बादशाह जेको रहियो आहे उहो हर साल जेको आहे सो ख़ैरातूं कंदो हो ऐं उन ख़ैरातुनि ते जेको आहे सो फ़क़ीर वेंदा हुआ ऐं उहो उन जी बि जेको आहे सो हिकिड़ी कहाणी आहे। ऐं ओहिड़ो केॾो वॾो माण्हू हो जंहिंखे लतीफ़ जेको आहे सो उन शाइरी में सिंबल करे जेको आहे सो पंहिंजो तमसील करे जेको आहे सो पेश कयो आहे उनखे। चयो लतीफ़ साईं तमसील करे कंहिं माण्हू खे पेश करे थो त उहो माण्हू तमामु वॾो माण्हू आहे, बाकिरदार माण्हू आहे ऐं उनजे करे लतीफ़ साईं उनखे खयो आहे उनखे। त उन्हनि जेके ॾातारनि जूं जेके कहाणियूं आहिनि उहे कहाणियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर अॼु हिन फ़क़ीर जी कहाणी तव्हांखे ॿुधायां थो ऐं उहो फ़क़ीर जेको आहे सो उहो उन बादशाह लाइ नियापो थो उमाणे उन फ़क़ीरनि जे मार्फत। लतीफ़ साईं जी तारीफ़ कंदे कंदे असीं जेको आहे सो वॾियूं ॻाल्हियूं करे वेंदा आहियूं, पोइ माण्हू खे शक पवंदो आहे त वाकई इहो हिकिड़ो माण्हू आहे जेको बग़ावत जो अलमबरदार बि आहे, इनकलाब जो अलमबरदार बि आहे, आज़ादी जूं बि ॻाल्हियूं करे थो, इहो वरी जेको आहे सो सिंध जा जेके लोक दास्तान उन्हनि जूं बि ॻाल्हियूं करे थो, पोइ काइनात जूं बि ॻाल्हियूं करे थो, अख़लाक जूं बि ॻाल्हियूं करे थो, जंगनि ऐं जहिड़नि जूं ॻाल्हियूं बि करे थो, असांजी तारीख़ खे महफ़ूज़ करे थो ऐं इहो वाक़ई मौजो आहे। अलाए क़ौमुनि ते ॿियूं वॾियूं कुदरत महिरबानी थींदी आहे, उन्हनि खे सोन बि ॾींदी आहे, उन्हनि खे मैदनियात बि ॾींदी आहे, जबल बि ॾींदी आहे ऐं घणो कुझु ॾींदी आहे। पर वॾे खां वॾी शाहूकारी आहे त सुठा माण्हू कंहिं क़ौम में पैदा थियनि, सुठा शाइर पैदा थियनि, सुठा आलिम पैदा थियनि, सुठा अदीब पैदा थियनि। छो त हीअ ॿियूं जेके शयूं आहिनि, धरती आहे, धरती जो धन आहे, धरती जी दौलत आहे, इन सां माण्हू शाहूकार त थी सघे थो, पर माण्हू जी जेका तहज़ीब आहे, माण्हू जो जेको कल्चर आहे, माण्हू जो जेको मोराल आहे, उहो ठहे थो उन इल्म मञा ठहे थो। ऐं जेकॾहिं असांखे आलिम सुठा मिली था वञनि, असांखे जेकॾहिं शाइर सुठा जेकॾहिं मिली विया आहिनि त इहा बि असांजी वॾे खां वॾी शाहूकारी आहे। छो त ॿियो जेकी दौलत ऐं धन आहे उन सां जेको आहे सो माण्हू जो जेको आहे जिस्म बि ठहे थो, माण्हू जा शहर बि ठहनि था, माण्हू जी फिज़िक ठहे थी माण्हू जी, पर माण्हू जो जेको अख़लाक आहे, माण्हू जो जेको किरदारु आहे क़ौम जो, उहो ठहे थो उन इल्म सां ठहे थो। तंहिंजे करे वाक़ई लतीफ़ साईं ज़िंदगी जे जेके मुख़्तलिफ़ जेके पर्त आहिनि या मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि या मुख़्तलिफ़ जेके उन्हनि सभिनी सां सॾाड़िया। अॼु आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थो त लतीफ़ साईं जो जेको सुर, जाजकानी जेको सुर आहे उनखे पिरभाती सुर बि चइबो आहे। हाणे उहो जाजकानी पिरभाती सुर में छा आहिनि, उनमें कहाणियूं, उनमें नंढियूं कहाणियूं आहिनि। उन वक़्त जा जेके ॾातार जेके आहिनि उन ॾातारनि जूं कहाणियूं आहिनि ऐं उन वक़्तु जेके फ़क़ीर हुआ, उन वक़्तु जेके मंगणहार जेके उन वक़्तु हुआ, जेके भान ऐं भट जेके हुआ, उन्हनि जूं बि कहाणियूं आहिनि। हाणे उहे कहाणियूं त जेकॾहिं उहे ॻणींदासीं त उन्हनि जा किसा तमामु वॾा थी वेंदा हलिया, पोइ उन में गुल चिट बि उन में विधियल आहिनि। पर उन्हनि कहाणियुनि खे लतीफ़ साईं जेको आहे कीअं उन्हनि खे महफ़ूज़ कयो आहे, उन्हनि जूं ख़ासि ॻाल्हियूं जेके आहिनि, उन्हनि जूं जेके कमज़ोरियूं आहिनि, उन्हनि जूं जेके सुठाइयूं जेके आहिनि, उन्हनि बादशाहनि जूं उहे जेके हुआ उन ज़माने में ॾातार जेके हुआ ऐं उन ज़माने में शाहूकार जेके माण्हू हुआ उहे भला माण्हू हुआ। उहे छा कंदा हुआ, उहे जेको आहे साल में हिकिड़ो दफ़ो भेर ते ॾौको हणंदा हुआ, ख़ैरातूं कंदा हुआ। पोइ उन में छा थींदो हो, जेके फ़क़ीर फ़ुक़रा जेके ग़रीब गुरबा जेके हूंदा हुआ, हिकिड़ा त मानी मच्छी वारा माण्हू हूंदा हुआ, उन्हनि माण्हुनि खे त केॾांहुं वञण जी ज़रूरत ई कान पवंदी, उहे पाण ॼण त ख़ुशहाल क़िस्म जा नंढड़ा बादशाह हूंदा हुआ। पर लाज़मी आहे त ही तबिक़ाती समाज आहे
ऐं हिकिड़े प्रोसेस मां अचे पियो, उन में के अमीर के ग़रीब के फ़क़ीर माण्हू, उहे फ़क़ीर ग़रीब माण्हू जेके हूंदा हुआ उहे बि जेको आहे सो वञी इन बादशाहनि खां जेको आहे सो पंहिंजे हिसे जो वठी ईंदा हुआ। पोइ अन्न, पोइ धन, पोइ जेके शयूं उन्हनि खे मिलंदियूं हुयूं, जेके शयूं उन्हनि खे रिढ आहे, कंहिंखे ॿकरी, कंहिंखे ऊठ, कंहिंखे घोड़ो, छो इहे शयूं उन वक़्तु एॾो क़ीमती न हुयूं। इहे शयूं माण्हू जेके माण्हू वटि 100 मेंहूं आहिनि, कंहिं वटि माण्हू वटि 100 ढगियूं आहिनि, कंहिं वटि जेको आहे 500 ॿकरियूं आहिनि, 500 रिढूं आहिनि। हाणे उन मां जेका हिकिड़ी ॿ जेकर उन ॾेई छॾी ख़ैरात में, त उनजी उनखे कर ई कान ईंदी, उनखे का बि उनखे तकलीफ़ कान थींदी। पोइ अॻे जेके हुआ, जेके रज, जेके बादशाह, जेके दातार हुआ, जेके उहे सखी हूंदा हुआ। पोइ उहे जेको आहे सो माण्हुनि खे ईअं न त जेको आहे सो फ़क़ीर बाबा तूं माफ़ु कर फ़क़ीर, या जेको आहे ईअं टको या आनो जेको आहे सो पैसो हथ ते रखी जेको आहे सवाबु ख़ातिर उनखे ॾेई छॾिजे ऐं असीं जेको आहे सो वञी जेको आहे सो वॾा के इनाम खणूं, ईअं न हूंदो। पोइ उन ज़माने में जेको हूंदो हो, बाबा ठीकु आहे फलाणो तोखे छा थो खपे, साईं मूंखे नियाणी उथारणी आहे, मूंखे जेको आहे 2 ॾोकर था खपनि, मूंखे फंडर थी खपे। पोइ उनखे वरी उहा फंडर ॾिबी उनखे, आउं ग़रीब थी वियो आहियां, मूं वटि कुझु बि कोन्हे को, मूंखे जेको आहे ॿनी टुकड़ो कोन्हे, मूंखे ॿनी, माना इहे ख़ैरातूं उन ज़माने में हूंदियूं हुयूं। हाणे उहा ॻाल्हि हीअं आहे, जेका फ़क़ीर आहिनि उहे वञनि था, जेको आहे सो लॻो आहे ख़बर पइजी मेलो थींदो आहे, भई मेलो अची वियो आहे, ऐं हीअं जेको आहे सखा जेको आहे सो करे पियो ॾातार, हलो त ॾातार खां कुझु न कुझु वठी अचूं। पोइ अॻे हूंदा गॾा हूंदा, घोड़ा हूंदा, ढढा हूंदा फ़क़ीरनि वटि, ऐं ऊठ घोड़ा उन्हनि वटि कोन हूंदा, पर मिड़ई अबड़ी सबड़ी को न को जेको आहे वेहट उन्हनि वटि हूंदो हो। हाणे फ़क़ीर संभरिया आहिनि, वञनि पिया, पर हिकिड़ो फ़क़ीर जेको अॻे उन्हनि सां गॾु हलंदो हो, वेंदो हो ऐं जेको आहे ख़ैर ख़ैरात वठी ईंदो, उहो बीमार थी पियो आहे। बीमार थी पियो आहे, उहो लंगो थी पियो आहे, अॻे चङो माण्हू आहे, लंगो माण्हू आहे। हाणे उहो लंगो जो थी पियो आहे, त हाणे उहो वञी कोन थो सघे। हाणे वञी कोन थो सघे, त हाणे माना हुन खे ख़ैर त खपे उनखे, छो जेके वञनि था उहे त कुझु न कुझु वठी ईंदा ऐं उनखे कुझु न कुझु मिलंदो। पर जेको माण्हू वञे कोन थो उनखे छा मिलंदो, उहो त वरी बि बुखनि ते गुज़ारींदो। हाणे उहो जेको फ़क़ीर आहे, उहे जेके फ़क़ीर जेके वञनि पिया, उनजा यार जेके दोस्त आहिनि, उन्हनि खे नियापो थो ॾिए, उनखे चयो त महिरबानी कजो यार, आउं त हलियो कोन थो सघां, भई हिकिड़ी महिरबानी कजो, मुंहिंजो जेको नियापो आहे उहो खणियो वञिजो, उहो नियापो वञी जेको दातार खे ॾिजो। पोइ दातार जी मर्ज़ी आहे, पोइ सखी दातार ॼाम सपड़ चोटाणी, ऐं जेकर जेको कुझु मूंखे ॾियारे उमारे उहो खणियो अचिजो, या जेकर न ॾिए त बि मोटी ईंदा हूअं ई, पोइ तव्हां महिरबानी कजो, कुझु जेकर हुजे उहो ॾेई सघो त मूंखे ॾिजो। हाणे इतां जेको आहे सो लतीफ़ साईं उहा कहाणी शुरू थो करे, कीअं ॾिसो नी, हर लतीफ़ साईं जे बैत में जेके कहाणियूं आहिनि, जेको फ़िक्र आहे, जेको फ़िलसफ़ो आहे, जेके हिदायतूं आहिनि या जेके सलाहूं आहिनि, उन्हनि सलाह जे पुठियां पस मंज़र, उन्हनि जूं तमसीलूं उन्हनि जूं आहिनि, ऐं उन्हनि जी ॻुझी ऐं ॾुधनी माना आहे। जेसिताईं असीं उहे तमसीलूं नथा ॿुधायूं ऐं उहे जेसी ॻुझी जेका माना, जेके कख जेके रखियल आहिनि उहे नथा ॿुधायूं, तेसिताईं उहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कोन ईंदी। उनजे करे, छो त लतीफ़ साईं जो उन ॻाल्हि खे जेको आहे वेड़ियो आहे, उनखे सॼी ॻाल्हि खे हिकिड़े बैत में उनखे जेको आहे महफ़ूज़ करे रखियो आहे। हाणे उहो जेको आहे बैत आऊं ॿुधायां थो, त पोइ वरी उन बैत मां कीअं इहा कहाणी खुले थी। फ़क़ीर चयो, अदा चारण लंघो पंधु घणो, कीअं चोटाणी चए, चारण लंघो पंधु घणो, कीअं चोटाणी चएज, हित कीअं हलाएज, इते आऊं न अचणो। माना ॻाल्हि तव्हां हाणे ॾिसो, जेकर हिनखे खोलियूं न, इन जो तफ़सील तव्हांखे न ॿुधायूं त तव्हांखे ख़बर ई, चारण लंघो माना इन जो मतिलबु आहे ऐं जेको आहे सो लंघो थी पियो आहियां, माना लंघ चइबो आहे मंडक खे चइबो आहे, माना मंडो थी पियो आहियां, जॾो थी पियो आहियां, ऐं बीमार थी पियो। चारण लंघो पंधु घणो, पंधु तमामु घणो आहे। हाणे इहे जेके मूंखां उन वक़्तु भले करे हुजे को 8 कोह हुजनि या 10 कोह हुजनि, अॻे मैल 2 मैल पवंदा हुआ हिकिड़े कोह में, हाणे त मैल बि ख़तमु थी वियो, हाणे त 1 किलोमीटर आहे, उन मैल खां बि नंढो आहे। माना उहो पंधु करणु जहिड़ो कोन हो। तंहिंजे करे उन्हनि खे चयईं त मुंहिंजो नियापो हुनखे ॾिजो, त चारण जेको आहे सो लंघो थी पियो आहे ऐं पंधु घणो आहे,
इते आउं अची कोन सघियसि। चारण लॻो पंधु घणो कीअं चोटाणी चइजे, इहा ॻाल्हि महिरबानी करे चोटाणी खे चइजां, चोटाणी खे चइजो त हिते कीअं हलाइजे। महिरबानी करे जेकी कुझु तोखे ॾियणो आहे, तूं ॾातार आहीं, तूं सखी आहीं, सदा तूं ॾींदो रहंदो आहीं, उहो महिरबानी करे हिते मूंखे हलाए ॾिजांइ, हिते जेको आहे मूंखे उमाणे ॾिजांइ, हितां एॾां अचण जहिड़ो कोन आहियां, हिते कीअं हलाइजे, हिते आउं न अचणो, हितां आउं नथो अची सघां ऐं नथो अचां। ऐं पोइ उहो फ़क़ीर वञनि था जेको आहे सो उन ॾातार ते जेको आहे सो आस्थाने ते वञनि था, आसन ते वञनि था, उते सॼो मुल्क जी गॾियो आहे, सॼे मुल्क जा फ़क़ीर फ़ुक़रा उते जी गॾिया आहिनि। पोइ हर कंहिंखे पंहिंजे हिसे पटी जो जेको कुझु मिलणो हो, जेको कुझु जंहिं घुरियो उहो हुनखे मिलियो। हाणे हिन फ़क़ीरनि जेको आहे सो वेंदे वेंदे जेको आहे पोइ हुनजी दिलि उन्हनि जी कोन थिए चई उन्हनि जी, पर उन्हनि वरी बि जेको आहे महिरबानी कई फ़क़ीर ते। ऐं जीअं त लाज़मी वेंदा पुठियां जो फ़क़ीर खां पुछंदो त तो मुंहिंजो नियापो तव्हां ॾिनो कोन ॾिनो, थी छा चवंदा, असां कोन ॾिनो, कोन ॾिनो त कॾहिं ख़बर त पइजी वञे। हाणे नियापो जॾहिं हुनखे ॾिनो, उनखे चयूं ॾातार साईं हीउ फ़क़ीर अची कोन सघियो आहे, ठीकु जहिड़ो कोन हो, पंधु कोन करे सघियो। उन चयो महिरबानी करे जेकी कुझु ॾियणो अचे मूंखे महिरबानी करे हिते हलाए ॾे हिते। त उते हुन तव्हां सम्झो था थी जेको ॾातार जेको सिंध जो, इहो नियापे ॿुधण खां पोइ हुन पंहिंजे सॾु कयो जेको आहे पंहिंजे पुट खे सॾु कयो। हाणे उनजे पुट जो नालो बि चोटो हो, उनजे पीउ जो नालो बि चोटो हो, पर उहो पीउ जो नालो रखियईं जेको आहे पंहिंजे पुट ते रखियईं कि अबा चोटा, सव घोड़ा संजय इहे वञी हिन फ़क़ीर खे ॾेई अचो हिनखे। हाणे तव्हां अंदाज़ो करियो था त उन वक़्तु वॾे खां वॾे जेका सुवारी हूंदी, हिकिड़ा हाथी हूंदा हुआ, ऊठ हूंदा हुआ, घोड़ा हूंदा हुआ, माना घोड़ा संजय, माना संज रखिबा हुन ते, हनो रखिबो हुन ते, ॿियो साध रखिबो हुन ते, माना सव घोड़ा संजय ऐं उन फ़क़ीर खे वञी ॾेई अचो उनखे। त इहा ॻाल्हि फ़क़ीर जेके जिन नियापो ॾिनो उहे बीठा हुआ, उहे हैरान थी विया जा। उन चयो त हीउ छा, असां हरूभरू नियापो ॾिनो, असांखे त कुझु मिलियो ई कोन, हिनखे त सव घोड़ा हिनखे ॾिना आहिनि। त फ़क़ीरनि जा जेके मुंहुं जेके हुआ उहे थोरा ढरा थी विया हुआ, उन्हनि खे थोरो ॾुख थियो। ऐं इहा ॻाल्हि ॾातार लखी, ॾातार सम्झी वियो हलियो त फ़क़ीरनि खे तकलीफ़ थी आहे, ऐं फ़क़ीरनि खे सॾु के चइबा हेॾां अचो, तव्हां लॻे थो त तव्हां अराह थी पिया आहियो, ऐं तव्हां सम्झो था त तव्हांखे जेको आहे थोरो की मिलियो आहे, मूं त तव्हांखे झलियो ई कोन्हे को, अञा बि तव्हांखे जेको खपे, अञा बि जेका तव्हांजी घुरिज आहे, तव्हांजी ज़रूरत आहे, पैसो पंजड़ आहे, अन्न आहे, अटो आहे, ॿी का जेको पहरू आहे, जेको कुझु खपे तव्हांखे आउं ॾियां। पर हिन माण्हू खे आउं ही सव घोड़ा संजय छो थो ॾियां, इहो इन जे करे आउं ॾियां थो त हिन माण्हू ही आयो कोन्हे को, हिन माण्हू मूं ते एतमाद कयो आहे, हिन माण्हू मूं ते वेसाह कयो आहे, ऐं हिनखे पक हुई त मुंहिंजो जेको ॾातार आहे उहो मूंखे ज़रूरु कुझु न कुझु ॾींदो ज़रूरु। ऐं हुन माण्हू जे वेसाह ऐं उन माण्हू जे जेको आहे सो उन ज़रूरत पंहिंजी जाइ ते ज़रूरतूं त आहिनि, पर आयो कोन्हे, पोइ बि हुनखे इहा पक हुई त हीउ ॾातार जेको आहे मूंखे कुझु न कुझु ज़रूरु ॾियारे उमाणींदो। ऐं त इन फ़क़ीर तां त आउं त पंहिंजो सिर क़ुर्बान करे छॾियो। चई सव घोड़ा त कुझु बि कोन्हे, चई घोड़ा मूं वटि आहिनि, सभु कुझु मूं वटि आहे, हीअ पाण थी जेको आहे हीरा मोती जवाहर इहे बि मूं वटि जाम पिया आहिनि, मूं त उहे बि खोले छॾिया आहिनि, मट भरिया पिया आहिनि, तव्हांखे खपनि जेको आहे उहे बि खणी वञो हलिया। पर हिन फ़क़ीर तां आउं त क़ुर्बान थियां, जंहिं मूं ते एॾो एतमाद, एॾो मूं ते वेसाह कयो आहे, जो आउं उनखे जेको आहे सव घोड़ा त छा उनखे सिर ॾेई छॾियां। तंहिं करे तव्हां अराह न थियो, तव्हांखे बि जेको खपे उहो बि तव्हांखे जेको आहे आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी हिकिड़ी सखा आहे पंहिंजी, मूंखे ॾातार ॾिए थो, ऐं ॾातार आहियां, सखी आहियां, ऐं जेको आहे सो तव्हांखे ॾियां थो, जेसि ताईं हयाती आहे, जेसि ताईं माल आहे तेसि ताईं तव्हांजो आहे, तव्हांखे ॾिबो रहिबो। हाणे ॾिसो न केॾी केॾी ख़ूबसूरत जेको आहे सो कहाणी आहे, ऐं इन में जेको आहे असांजे ॾातारनि जी ख़बर थी पवे, असांजे उन फ़क़ीरनि जी ख़बर थी पवे, उन सिंध जे कल्चर जी ख़बर थी पवे, त माना खोटूं टोटूं जेके हुयूं उहे हीअं जेको आहे सो माण्हू भरींदा हुआ। ऐं ॿियो शाह साईं जी बि असांखे ख़बर थी पवे
त हिन रुॻो जेको आहे सो रुॻो सूरमियूं जेके आहिनि त उन्हनि खे कोन ॻायो आहे, रुॻो फ़िकर ऐं फ़िलसफ़ो जेको आहे सो कोन ॻायो आहे, पर असांजा आम माण्हू में बि आम माण्हू जेको आहे उहो फ़क़ीर आहे, उहो जेको बेवस आहे, जेको नादार आहे, जेको पिनी पंहिंजो गुज़र करे थो या जेको पोरियो करे थो, पोइ बि पूरत नथी पवे, पोइ बि उन्हनि जी हालत जेका आहे वरी फ़क़ीरनि जहिड़ी हालत थी पवे। ऐं लतीफ़ साईं उन्हनि जूं जेके उणायूं, उन्हनि जूं जेके कमज़ोरियूं जेके आहिनि उन्हनि जूं बि ॻाल्हियूं कयूं आहिनि। त माना हे ॾिसो न, इहे ॻाल्हियूं इहे तव्हांखे ॿुधायूं था, इहे ॻाल्हियूं वरी पंहिंजे चैनल ते बि चाढ़ियूं था। इहो चैनल इन ते चाढ़ियो अथऊं त हींअर इन खां वधीक ॿियो सॻारो असांजो को सहारो आहे कोन तव्हां ताईं पहुचण जो। ऐं इन में वरी इहे शयूं महफ़ूज़ थी वेंदियूं, उहो लाइब्रेरी जेका आहे असां उहा वॾी लाइब्रेरी ठही वेंदी हली, पोइ जेॾी महिल तव्हांजी दिलि चाहे उन मां जेको आहे उहे शयूं कढी वरी वेठा ॿुधो। महिरबानी, यारो यारी, वरी सुभाणे मिलंदासीं।